शेख अयाज़ केॾो न ख़ूबसूरत लिखियो त पहिरियों पहिरियों लफ़्ज़ ख़ुदा जो कुन फ़यकून, शाइर मौसीक़ार मुसव्विर सभ में साॻियो जोश जुनून। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हम सर अदबी नशस्त में अवां सभिनि खे भलीकार। पाण अॼु जंहिं शाइर ऐं मुसव्विर सां हाज़िर थिया आहियूं उन्हनि जो तारुफ़ आहे मोहतरम इमदाद चना साहब। हू हींअर सीनियर डायरेक्टर आहिनि सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में, ऐं उन खां वॾो जेको उन्हनि जो तारुफ़ आहे उहो अदबी तारुफ़ आहे त हू हिकु ई वक़्तु शाइर बि आहिनि ऐं कहाणीकार बि आहिनि। ताज़ो हींअर उन्हनि जो नॉवल आयो आहे बिस्कुट जे उनवान सां। इन करे हिन कामयाबु नावल लिखण खां पोइ मां इहो दावा सां चवां थो त हू असां वटि कामयाबु नॉवलिस्ट बि साम्हूं थी अॻियां आया आहिनि। सो हाणे अॼु पंहिंजी हिन हमसरी अदबी नशस्त में ताज़े अॼु हिन बिस्कुट नावल ते बि असां गुफ़्तगू कंदासीं ऐं गॾोगॾु ॿियो जेको अदबी सफ़र आहे इमदाद साहब जो उहो बि असांजो डिस्कशन जो महवर हूंदो। उन्हनि खे भलीकार कंदासीं ऐं हुननि जा तमामु घणा थोराइता त हुननि असांखे पंहिंजे तमामु घणे मसरूफ़ वक़्त मां असांजे हमसरीअ लाइ वक़्तु कढियो। ऐं हुननि खां पहिरियों सुवालु हाणे जेको आहे त हुननि जेका हिन में किरदारु नगारी कई आहे जेका बिस्कुट नॉवल में तमामु घणी सगारी आहे। जेको बि तनक़ीद नगार पढ़ंदो त हू इहो महसूसु कंदो त जेको गुॾीअ जे किरदार सां निभाउ थियल आहे उहो केॾो न कमाल जो आहे। ऐं उहो जॾहिं माण्हू क्लाइमेक्स ते पहुचे थो त क़यामत इहा थी थिए जो पढ़ंदड़ ख़ुदि इन तज़ब्ज़ुब जो शिकार थी वञे थो ऐं उनखां बि ॻोढ़ा पवणु शुरू थियनि था। अकबर लगारी साहब हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई हुई सिंध लिटरेचर फेस्टिवल में त असांजो सिंधी जेको नॉवलिस्ट आहे उहो क्राइसिस उणत नथो करे सघे नॉवल में। जेकॾहिं अगरि नॉवल में क्राइसिस न आहे त उहो नॉवल ई कहिड़ो थियो। हाणे जॾहिं हिन नॉवल में असां ॾिसूं था त गुॾीअ जे किरदार में जेको क्राइसिस आहे उहो केॾो न ख़ूबसूरती सां इमदाद साईं उनखे निटिट कयो आहे। सो इहो पुछंदासीं इमदाद साईं खां त इहो जेको किरदार जी कामयाबी आहे ऐं किरदार जी जेका सगारप आहे उहा इहो अहिड़ो किरदारु तव्हांजे साम्हूं हुयो या इहो फिक्शनाइज़ आहे? सभ खां पहिरीं त मंसूर साईं तव्हांजी महिरबानी ऐं हमसरी जी महिरबानी जो मूंखे तव्हां हिन प्रोग्राम में घुरायो ऐं पंहिंजे ख़्यालनि जे हवाले सां इज़हार करण जो मौक़ो ॾिनो। मां थोराइतो आहियां तव्हांजो बि। तव्हां नावल जे हवाले सां ॻाल्हि कई त हिन में जेको मां किरदारु निगारी कई आहे जेको गुॾीअ जो कैरेक्टर आहे उन में मां कामयाबु वियो आहियां। इहो मुंहिंजे लाइ छा चइजे त मूं वटि का क्राइटेरिया घटि में घटि न आहे त किरदारु निगारी कामयाबु कीअं थींदी आहे या कहिड़ो किरदारु जेको आहे असां कामयाबीअ सां उनखे पेश कयूं था कंहिं नावल में या ड्रामे में या कंहिं अफ़साने में। बाक़ी ईअं आहे त इहो फिक्शनाइज़ कैरेक्टर न आहे। इन किरदार सां मां हक़ीक़ी ज़िंदगीअ में मिलियो आहियां। इन उमिरि जो ॿारु जेकॾहिं तव्हां ॿाहिरि घुमंदव ऐं अहिड़नि इलाइक़नि पसगिरदाईअ में त तव्हांखे हज़ारे लखे ॿार नज़र ईंदा जेके के बिस्किट था खपाइनि त के चिप्स था खपाइनि त के फूकड़ा था खपाइनि त के जेको आहे पेंसिलियूं ऐं कापियूं था खपाइनि। अहिड़ा किरदार असांजे इर्द गिर्द एतिरा घणा आहिनि जो इहो चई नथो सघिजे त इहे फिक्शनाइज़ किरदार आहिनि। गुॾीअ जो कैरेक्टर त बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं मूंखे मिलियो आहे ऐं उनखां जॾहिं मां कहाणी पुछी आहे त बाबा तूं राति जे 12 बजे बि हिन वक़्तु बिस्किट थी वेठी खपाएं त तूं घर काएं बजे वेंदी आहे, तूं निंड कंहिं महिल कंदी आहे, तुंहिंजो जेको आहे तोखे छॾियो कीअं वियो आहे हिन टाइम ते शहर में। हिकिड़ो 8 सालनि जो ॿारु राति जो बिस्किट खपाए ऐं चए त जेसिताईं बिस्किट न खपंदा तेसिताईं मां घर न थी वञी सघां न त अम्मा मारींदी। ऐं बाबा जेको आहे उहो कुझु बि न कंदो आहे सवाइ नशे करण जे। त इहो रियल कैरेक्टर हो। ऐं तव्हां चओ था त आख़िर में जॾहिं हुन कैरेक्टर सां जेको वारदात थिए थी त उहो फिक्शन आहे। पर मां उनखे बि फिक्शन इन करे न चवंदुमि त इहे चाइल्ड प्रोटेक्शन असां डिपार्टमेंट में हलाए रहिया आहियूं, चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट्स। ऐं मां उन में तमामु सीनियर पोज़ीशन ते कमु कयो आहे त असांखे अहिड़ा खोड़ किरदार रियल लाइफ में मिलंदा हुआ ऐं असांखे टेलीफोन्स ते उन्हनि ॿारनि सां जेको ज़ुल्म ज़्यादतियूं थियनि थियूं उहे असांखे माना डेली बेसिस ते रूटीन आहे हिन मुआशरे में त ॿारनि सां केतिरी ज़्यादती थिए थी, ॿारनि सां केतिरो ज़ुल्म थिए थो। इहे फिक्शन न आहे। हा, उन्हनि असली वाक़िअनि खे जेको आहे फिक्शन जे रूप में पेश कयूं था पर कैरेक्टर्स रियल आहे। कैरेक्टर रियल आहे, इहा तव्हांजी महारत आहे। ईअं ई आहे नाज़रीन त जेको चाइल्ड प्रोटेक्शन ऐं जेका ॻाल्हि कई इमदाद साईं त
चाइल्ड लेबर जे पस मंज़र में हीअ कहाणी उणत थियल आहे। हिन कहाणी जो पस मंज़र कुझु ईअं आहे त गुॾीअ जो किरदारु आहे, उनखे घर वारनि जे तरफ़ खां एतिरो प्रेशर आहे त हूअ जेसिताईं बिस्किट खपाए नथी अचे तेसिताईं हिननि जे घर में चुल्हि न चढ़ंदी, ऐं उन जे कारण हुनजो जेको पीउ नशेई हूंदो आहे उहो हुनखे का फ़िक्र न हूंदी आहे घर जी, ऐं ईअं ई पोइ आख़िर में हुन किरदार सां ईअं थिए थो त उहा बिस्किट खपाईंदे खपाईंदे हिकु अहिड़नि माण्हुनि जे हथु चढ़े थी जेके हुन सां ज़्यादती करे हुनखे पोइ हिकिड़े कचिरे जे ढेर में उछींदा, ऐं पोस्टमार्टम खां पोइ पुलिस खे उहो मिले थो लाश, ऐं पोइ हुनखे ख़बर पवे थी त हिन किरदार सां ज़्यादती थी आहे। ऐं पोइ जेके NGO सेक्टर में कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे जॾहिं अची ॾिसनि था ऐं हू इंतिहाई इंसानियत जे रूप में कीअं फ़रिश्ता बणिजी हुनजी ज़िंदगीअ खे तब्दील करणु ईंदा आहिनि, पर पोइ अहिड़ो कुझु बि थी न सघंदो आहे। सो वॾो किरदार सां क्राइसिस ॾेखारियो वियो आहे, ॾाढी महारत आहे इमदाद साईं जी हिन में। अच्छा, हाणे ॿियो हिन जी जेका मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी उहो आहे जेको पॉज़िटिव पहलू आहे उहो इहो आहे त हिन जी जेका ॿोली आहे उहा ॾाढी शानदार आहे। हाणे हिन में असां वटि हिकिड़ो तरीक़ो आहे त पढ़ंदड़ खे मुंझायो वेंदो आहे, उहो कॾहिं ॿोलीअ जी सूरत में, कॾहिं तशबीहनि जी सूरत में, कॾहिं मुख़्तलिफ़ राइटर्स जा हवाला ॾींदे, ऐं इहो बावर करायो वेंदो आहे त असां हेतिरो इल्मु रखूं था। तव्हां जॾहिं हीअ नॉवल पढ़ंदव त तव्हां हैरान थींदव त हिन में को बि अहिड़ी शइ, को वॾो ॾाहो या मुफ़क़िर थी या आलिम बणिजी करे हिकु नाहे लिखियो वियो, हिकिड़ी सादी सलूणी ॿोलीअ में हिन शइ खे प्रेज़ेंट कयो वियो आहे, त इन शइ जो बि वॾो असरु आहे हिन नॉवल में। अच्छा, ॿियो जेको सुवालु आहे इमदाद साईं खां हिन नॉवल जे हवाले सां, त हिन नॉवल खे मूं हींअर ॻाल्हि कई इमदाद साईं सां त हिनखे जेकॾहिं अगरि असां ड्रामेटाइज़ कयूं या हिनखे स्टेज प्ले कजे त उहो केतिरो कामयाबु थींदो? इन जे लाइ बि इन नावल जे पुठियां बि जेका कहाणी आहे उहा इन नावल खां वधीक वॾी आहे। त पहिरियां इनखे मां ड्रामाटाइज़ ई कयो हो, पर कंहिं सबब जे करे सिंधी चैनल ते उहो ड्रामो न ठही सघियो। उनजा केतिरा ई सबब आहिनि। हिकु त अहिड़ा मौज़ू जेके आहिनि असांजा सिंधी मीडिया असांजो एतिरो अञा अफोर्ड नथो करे सघे, या उन्हनि में डायरेक्टर्स में एतिरी स्किल कोन्हे त अहिड़नि सेंसिटिव मौज़ूआत सां जेको आहे इंसाफ़ करे सघनि ऐं उन लेवल ते हिननि खे ड्रामे जे शक्ल में पेश करे सघनि। शायदि इहो ई सबबु हो जो हे ड्रामाटाइज़ मुंहिंजे करण जे बावजूद बि हिन ते ड्रामो न ठही सघियो। ऐं स्टेज ते बि असां कोशिशि कईसीं त मां पहिरियों जेको पंहिंजे ज़िंदगी जो स्टेज प्ले लिखियो, हिकु कलम हिकिड़ो मां, उनखां अॻु में मां हिन कोशिशि कई त हे ड्रामो जेको आहे, हे नावल जेको आहे इन कहाणीअ ते स्टेज प्ले ठहे, पर उहो बि सिर्फ़ु इन सबब जे करे ई न थी सघियो त असांखे अहिड़ो को ॿार इन लेवल जो न पियो मिले जेको एॾो मज़बूत किरदारु, को मज़बूत अदाकार सो बि 8 सालनि जो मिले ऐं उहो प्रोफेशनल वे में उनखे स्टेज ते परफॉर्म करे सघे। इन सबब जे करे स्टेज ते बि न ठही सघियो। मूं वटि आख़िरी ऑप्शन इहो ई बचो त हे नावल ई लिखी सघिजे थो, बाक़ी हिन ते ड्रामो ठाहिणु घटि में घटि फ़िलहाल पॉसिबल न हो। सही, जेसिताईं किरदारु मिले, जेसिताईं को ओड़ो किरदारु त आहे, अदाकार मिले, बिल्कुलु अदाकार मिले। अच्छा, ॿियो तव्हांखे हिन ड्रामे ते बि वॾी महारत आहे, हिन में तव्हांखे शायदि एवॉर्ड बि मिलियल आहे। जी जी। इहो कहिड़े ड्रामे ते तव्हांखे एवॉर्ड मिलियो? असल में जॾहिं सिंधी चैनल्स आया त मां बि कोशिशि कई त जेको आहे सिंधी में ड्रामो लिखिजे, त उन वक़्तु KTN पहिरियों सैटेलाइट चैनल आयो त मां बि उते कोशिशि कई आहे। मुंहिंजो पहिरियों ई ड्रामो शायदि KTN जे ॿिए साल में हलियो। पहिरियों साल जेको KTN जो हुयो उहो तजुर्बाती हुयो, एतिरा ड्रामा न हलिया। ॿिए साल में भरपूर ड्रामा हलिया, त मुंहिंजो पहिरियों ड्रामो बि उन्हनि ॾींहंनि में हलियो हो 2004 में ख़ता जे नाले सां। ऐं ख़ता ड्रामे में जेको मुंहिंजो पहिरियों ड्रामो आहे जेको ऑन एयर थियो, उन ते मूंखे बेस्ट राइटर जो एवॉर्ड बि मिलियो। अच्छा, जीअं मूं हीउ सवाल कयो त हिन बिस्कुट नॉवल खे हीउ एतिरो सधारो नॉवल आहे त हिनखे ड्रामेटाइज़ करणु खपे, जीअं इमदाद साईं खे हिकिड़े ड्रामे ते एवॉर्ड बि मिली चुको आहे, त हिननि जो पूरो हिकिड़ो ड्रामे जो सफ़र आहे, उहो इमदाद साईं खां पुछंदासीं त उहो कीअं शुरू थिए थो ऐं हिनखे विच में वरी ब्रेक अची वञे थी, उन ब्रेक जे पोयां कहिड़ा सबब आहिनि? ब्रेक जा पहिरियों मां सबब थो ॿुधायां त उहे ऑफिस जे मसरूफ़ियतूं जेके आहिनि, गमे रोज़गार जेको आहे उन जे करे गैप्स बि वॾा अची था वञनि। इन खां अलावा चैनल्स जूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे बि सबब आहिनि त किथे जेको आहे मां चैनल जे मुताबिक़ नथो लिखी सघां, किथे जेको आहे चैनल मुंहिंजे मुताबिक़ नथो हले। ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके सिंधी चैनल आहिनि उहे पेमेंट कंदा आहिनि, हिन वक़्तु जेका करे रहिया आहिनि, जंहिंजे करे
घटि में घटि 10-15 साल थिया आहिनि त उन्हनि खे मां लिखण खां ई जवाबु ॾेई छॾियो आहे। एक्सप्लॉइटेशन आहे सिंधी Exploitation मीडिया में सॼी एक्सप्लॉइटेशन सिंधी मीडिया में 15,000 सैलरी था ॾियनि माण्हुनि खे। हा, ऐं स्क्रिप्ट राइटर खे जेका पेमेंट था कनि उहा माना एतिरी आहे जो मां उन्हनि खे चवंदो आहियां त एतिरी त पेमेंट कयो जो कंहिंखे ॿुधाए बि सघिजे, ॿुधाईंदे शर्मसारी थिए त इन खां बहितर आहे त न लिखिजे। इन करे बि गैप अची थो वञे। हे नावल लिखण जो बि सबबु इहो आहे त जॾहिं सिंधी चैनल्स ते हिकिड़ो गैप आयो ऐं पंहिंजो हिकिड़ो एक्सप्रेशन जो जेको आहे त हिकिड़ो शौक़ु आहे त माना कुझु न कुझु लिखिणो आहे, उन फारिग टाइम में मां हिन नावल खे लिखियो ऐं घटि में घटि 8 साल मां हिन नावल खे छो जो ऑफिस जी मसरूफ़ियत मुंहिंजो त कंटिन्यू टाइम न पियो मिले पियो, जंहिंजे करे मूंखे एतिरो टाइम लॻो। सबबु इहो आहे ड्रामे खे छॾण जा। ऐं तव्हांजो ड्रामे जो पूरो सफ़र आहे? ड्रामे जो सफ़र जेको आहे मुंहिंजो सफ़र उबतो हलियो आहे। जीअं मां मशहूरु शख़्सियतुनि खे जिन खे पढ़ियो आहे त माना मशहूरु अदाकार फ़र्ज़ कयो मुस्तफ़ा कुरैशी आहे, रेडियो तां शुरूआति कयूं, स्टेज कयूं, उन खां पोइ आख़िर में माना उरूज जॾहिं थियो त फिल्म में हलिया विया। मुंहिंजो सफ़र उबतो थियो आहे। मां शुरूआति फिल्म खां कई आहे ऐं आख़िर में रेडियो ड्रामो लिखियो आहे। सही। मां माना बिल्कुलु पंहिंजे स्टूडेंट लाइफ में हिकिड़ो पूरो 2.5 कलाकनि जो स्क्रिप्ट लिखी आहे लाहौर खणी वियुमि त मां फिल्म लिखी आहे ऐं पुठियां दोस्त टोकण लाइ रहिया त हाणे वॾो हलियो आहे फिल्मूं लिखणु। पर उते जॾहिं मुंहिंजो स्क्रिप्ट पढ़ियो वियो त उन स्क्रिप्ट खे हिकिड़े फिल्मसाज़ खयों ऐं मूंखे उनजी एडवांस पेमेंट बि कयईं। उन फिल्म जी ओपनिंग सेरेमनी बि एवर्न स्टूडियो में थी, पर कंहिं सबब जे करे उहा फिल्म न ठही सघी, उहो शौक़ु उते ई रहिजी वियो। उन खां पोइ गैप अची वियो ऐं मूंखे जॉब मिली वई त मां वरी उहो फिल्म लिखण वारो शौक़ु माना कंटिन्यू न करे सघियुमि। जॉब ई हुई, कमीशन कई, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में ऑफिसर थी वियुमि त वरी मसरूफ़ियतूं वधी वियूं। पर जॾहिं चैनल आया सिंधी त वरी उहा रग फड़की थी त माना कुझु न कुझु लिखिजे त पोइ ड्रामा लिखिया। उन खां पोइ वरी लाहौर में तव्हांजो को ड्रामो हुयो नशर थियणो? लाहौर में ड्रामो को नशर न थियो, बाक़ी हाणे रिसेंटली हिन साल रेडियो पाकिस्तान तां ड्रामे लिखण जी ऑफर थी। वो इस्लामाबाद तां ऑन एयर भी थियो हिन साल फरवरी में। मां वो लिखियो 50 मिनटनि जो ड्रामो हुयो जेको क़ौमी नशरियाती राब्ते ते सिर्फ़ु इस्लामाबाद खां न सॼे पाकिस्तान में हलियो उर्दू में। ज़बरदस्त ज़बरदस्त। तरके मोहब्बत जे नाले सां हिकिड़ी लव स्टोरी ही ऐं जेको आहे उहो ड्रामो मां तव्हांखे सजेस्ट कंदुमि त ॿुधिजो। असल में उहो बि मां उर्दू में नावल ई लिखणु थो चाहियां, पर ड्रामे जी रेडियो जी ऑफर जो अची वई त उन्हनि खे मां उहो थोरो सेंट्रल आइडिया ॿुधायो त उन्हनि चयो त इहो ई ड्रामो असांखे लिखी ॾियो। सही। अॼु जेके हींअर तहरीरूं असां पढ़ूं था, जेका असांजी जनरेशन आहे ख़ासि करे, उहा तमामु जल्दी उन्हनि खे फेमस थियणो आहे ऐं लाइम लाइट ते अचिणो आहे। उनजे करे हू पंहिंजूं तहरीरूं, पंहिंजूं जेके तख़लीक़ूं आहिनि उहे एॾियूं सतही पेश कनि था जो हैरत वठंदी आहे त उन्हनि खे कीअं सम्झाइजे त क्लासिकल अदब पढ़णु केतिरो लाज़मी आहे ऐं जटादार शयूं ॼणु केतिरो लाज़मी आहिनि। हाणे हीअ जॾहिं नॉवल तव्हां पढ़ंदव त जिन असांजी उमिरि जे माण्हुनि खे इहा सम्झ में अचे थी ॻाल्हि त मौज़ू आहिनि ई कोन समाज में, ऐं सवाइ हिकिड़ो रोमेंस वारो जेको माइनर हिसो आहे उनखे डिपिक्ट करण खां सवाइ बाक़ी ॿिया बि मौज़ू समाज में खुलिया पिया आहिनि। हीअ जॾहिं नॉवल पढ़ंदव त हिन में तव्हांखे रोमेंस बि तमामु घणो मिलंदो, पर उन रोमेंस जी जेका पीक आहे उहा तव्हां ॾिसंदव त केॾी मज़बूत आहे। हाणे इहा ई असां डिस्कस पे कई इमदाद साईं असां त इमदाद साईं ॿुधायो त हीअ जॾहिं नॉवल मुंहिंजो पब्लिश थी वियो त सभ खां पहिरीं मूं हीअ गिफ्ट पंहिंजे डॉटर खे कयो त अदब जी जेका वस्फ़ आहे उहा आहे बि ईअं त तव्हां जेका शइ तख़लीक़ कयो उहा तव्हां ओड़ी पंहिंजे भेण खे माउ जे साम्हूं बि वेही पढ़ी सघो। ईअं न थिए त तव्हां जेका तख़लीक़ कयो त तव्हां शर्मसारीअ में कंद हेठि करे उहा पंहिंजे घर में बि न रखी सघो। सो इमदाद साईं खां पुछंदासीं त इन शइ खे टैकल करण जे लाइ समाज में अहिड़ो अदब तख़लीक़ करण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे नौजवान नसल खे कीअं सम्झायूं? असल में अदब जेको आहे जेकॾहिं हिकिड़ो ज़िम्मेवारीअ वारे हवाले सां कोई उनखे इन शोबे खे खणे थो त पहिरियों ज़िम्मो त घर खां थो शुरू थिए, समाज त पोइ थो अचे त तव्हां अदब में छाजे करे पंहिंजो कहिड़ो रोल प्ले करणु था चाहियो, छा समाज खे सुधारणु था चाहियो, समाज खे जे सुधारे में पंहिंजो को रोल प्ले करणु था चाहियो। त जॾहिं इहा सोच हूंदी त पोइ तव्हां ओड़ो सगारो अदब बि लिखी सघंदव ऐं अहिड़ो अदब लिखी सघंदव जेको तव्हां फैमिलीअ में बि जेको आहे उन ते प्राउड फील करे सघो। जॾहिं मां हीउ नावल लिखियो
तव्हांखे जीअं ॿुधायां पियो त मां पंहिंजे डॉटर खे बि गिफ्ट कयो, छो जो जेको मेन कैरेक्टर आहे गुॾीअ जो, उन कैरेक्टर मूंखे रोआरियो ई इन करे हो जो जॾहिं उन ॿार खे मां बिस्किट खपाईंदे ॾिठो त मां उन ई एज जी पंहिंजे घर में जॾहिं डॉटर ॾिठी, उहा बेड ते सुम्ही पई आहे कंफर्टेबल वे में, त मां सोचां पियो त हिकु हीअ न्याणी आहे जेका कंफर्टेबल वे में हिन वक़्तु सुम्ही पई आहे, हिकु उहा न्याणी आहे जेका हिन वक़्तु निंड करण वक़्तु वारे टाइम ते राति जो बि बिस्किट थी खपाए। त जॾहिं इहा अदीब जी सोच हूंदी त उहो कुझु अहिड़ी शइ तकलीफ़ करे सघंदो जंहिंसां समाज में सुधारो अचे। सही। अच्छा, ॿियो इमदाद साईं खे मूं ॿुधायो बि त तव्हांजी हिन में जेका कामयाबी आहे उहा इहा आहे त हिन में जॾहिं बिस्किट जो तस्करो अचे थो त तॾहिं ख़बर पवे थी त हिते राइटर मौजूदु आहे ऐं राइटर लिखे थो, छो त जेको नॉवल जो टाइटल आहे उहो बिस्कुट आहे, त ऑटोमेटिकली इहो माण्हूअ जो ख़्यालु हलियो थो वञे त हाणे शायदि नैरेटर पाण हिते नज़र अचे थो राइटर, त इन जे पोयां कहिड़ो सबबु आहे त जेकॾहिं अगरि हिन नॉवल जो नालो ई बिस्किट रखियो वञे हा त केॾो सही हुजे। बिस्कुट जेको माना असां ठेठ सिंधीअ में चवंदा आहियूं बिस्कुट, त उहो जेका छोकिरी बिस्किट खपाए थी उनजी एजुकेशन त आहे कोन, त उनजो जेको होको आहे, जेको होको ॾिए थी त बिस्कुट वठो, उहा ई मां ॿोली लिखी आहे। पर जॾहिं मां पाण उनखे नैरेट करे रहियो आहियां त मां उन ॿारड़ीअ जी ॿोली इस्तेमालु न करे रहियो आहियां, मां उते एज़ अ राइटर लिखी रहियो आहियां, त उते उहो बिस्किट आहे। सही, हाँ ईअं ई आहे बिल्कुलु। हा, पर जॾहिं बि उहो ॿारड़ी ॻाल्हाए थी तव्हां ॾिसो उनजो उन बाग़ में हिकिड़े रिटायर्ड ऑफिसर सां बि डायलॉग आहे जेको चए थो त तुंहिंजा पारूथा बिस्कुट मां न वठंदुसि, त उहो उन सां उन ई ॿोलीअ में ॻाल्हाए। एग्ज़ैक्टली ईअं। इहा उनजी रविंद्रनाथ टैगोर जी आहे काबली वाला जेका शॉर्ट स्टोरी, उनमें उहा ॿारड़ी बि मुसलसल जेका ॿोली आहे उहा उहा ई डिपिक्ट कई आहे टैगोर, त तव्हां वारो बि साॻी ॻाल्हि आहे। ॿी जेका आम ॻाल्हि हुई उहा बि इमदाद साईं सां मुंहिंजी मुसलसल डिस्कशन हली रही त तमामु चंद जेके आहिनि त नॉवल शॉर्ट स्टोरीज़ मुंहिंजी नज़रुनि मां गुज़रियूं आहिनि जेके चाइल्ड लेबर ते हुजनि ऐं ईअं ई जेको एक्सप्लॉइटेशन आहे ॿारनि जी, पर मूंखे को बि नॉवल जेको आहे नज़र कोन्हे आयो, त इन ते इहो इमदाद साईं खां पुछंदासीं त हुननि जे नज़रुनि मां अहिड़ो को नॉवल को गुज़रियो आहे जेको हुननि जे लाइ इंस्पिरेशन जो महवर बणियो हुजे। मूंखे पाण इहा ॻोल्हा आहे त को अहिड़े जेकॾहिं नॉवल चाइल्ड लेबर ते ऐं चाइल्ड सेक्शुअल अब्यूज़ ते अॻ में आयो आहे त मां पाण पब्लिशर्स खां ऐं जेके दोस्त आहिनि जेके लिखंदा आहिनि उन्हनि खां पुछंदो रहियो आहियां, त जॾहिं मूंखे जवाबु न कर में मिलंदो आहे त तॾहिं उनखां पोइ मां इहा दावा कई त शायदि दावा मुंहिंजी वरी बि शायदि ते ई मबनी आहे त शायदि हे मुंहिंजो सिंधी ॿोलीअ में घटि में घटि पहिरियों नॉवल आहे जेको चाइल्ड लेबर ऐं चाइल्ड सेक्शुअल अब्यूज़ ते आहे। हा, छो त ही नॉवल आहे, शॉर्ट स्टोरीज़ त आहिनि, पर जीअं त तव्हांखे मूं ॿुधायो हो त मूं बि अॼु ताईं न आहियां पढ़ियो। सो अच्छा, हाणे ॿियो इमदाद साईं खां पुछंदासीं त हुननि जो जेको कहाणियुनि जो सफ़र आहे उहो किथां खां शुरू थियो ऐं हुननि जेका पहिरीं कहाणी लिखी, छो त हिकिड़े इंटरव्यू में मूं जॾहिं ॿुधो त इमदाद साईं पंहिंजे वालदा जो ज़िक्र कंदे चयो त मुंहिंजी जेका इंस्पिरेशन आहे उहा पहिरीं अमड़ी रही आहे ऐं हुन खां मूं कहाणियूं ॿुधियूं, त हाणे इहो सिलसिलो ॾिसूं था त कहाणियुनि जो कीअं हुननि जो शुरू थिए थो। हा, जीअं मां हिन किताब में बि लिखियो आहे पंहिंजे पारां में त इन सिलसिले जी लाशोरी तौर ते मूंखे त ख़बर ई न पई त को मां कहाणीकार आहियां ऐं मां कहाणियूं मूंखे लिखणियूं आहिनि, इहो कॾहिं शुरू थियो इहा लाशोरी तौर ते। मां पहिरियों दफ़ो शौरी कोशिशि जेका कई उहो PTV ते प्रोग्राम हलंदो हो सुगंध जे नाले सां, मैगज़ीन प्रोग्राम हो उन दौर जो, ऐं साईं बेदिल मसरूर साहिबु हुनजो प्रोड्यूसर हिदायतकार हूंदो हो। उन प्रोग्राम में नवनि राइटर्स खे इनकरेज करण लाइ हिकिड़ो कॉम्पिटिशन करायो वियो ऐं हुन में इक़बाल तरीन साहिबु जेको साना में हिन वक़्तु अमेरिका में आहे उहो हुनजो मेज़बान हूंदो हो। उन मेज़बान जे ज़रिए माना हिकिड़ी माना ऑफर कई वई नवनि राइटरनि खे त तव्हां पंहिंजा ड्रामा लिखी सुगंध प्रोग्राम में मोकिलियो, नयूं कहाणियूं लिखी, ऐं जिन जूं कहाणियूं माना पास थींदियूं ऐं पहिरियों ॿियों ऐं टियों इनाम हासिलु कंदियूं उन्हनि खे ड्रामाटाइज़ करे नाटक सभा में उन्हनि खे ड्रामाई तश्कील ॾेई उनखे ड्रामो में जे रूप में पेश बि कयो वेंदो ऐं उनखे इनाम बि मिलंदा राइटर्स खे। उन वक़्तु मां मैट्रिक क्लास में या 9th क्लास में पढ़ंदो हुउमि। उन दौर में मां पंहिंजे लकीरुनि वारियूं जेके कापियूं हूंदियूं आहिनि उन ते उहा हिकिड़ी कहाणी लिखी ऐं उन प्रोग्राम में मोकिली, ऐं माना मूंखे माना ख़बर बि न हुई त कहाणी लिखबी कीअं आहे या जेको आहे उनजो घाड़ीतो कीअं हूंदो आहे, उनजी टेक्निक कीअं हूंदी आहे, किरदार निगारी कीअं कबी आहे, मंज़र निगारी छा थींदी आहे, डायलॉग छा थींदो आहे, कंहिं शइ जी ख़बर न हुई ऐं मां कहाणी लिखी मोकिली। मुतालियो मुशाहिदो सभु
मुतालियो खणी थोरो हूंदो, ॿारनि जो जेको गुल फुल या इहे रिसालत पढ़ंदा हुआसीं, उन में पंहिंजा फोटो या कुझु न कुझु मोकिलींदा बि हुआसीं, पर उन मैच्योर लेवल जो मुतालियो न हो जंहिं लेवल जो मुक़ाबिलो हुयो। पर मां हिकिड़ी कहाणी लिखी मोकिलियो, उहा मूंखे कहाणी बि यादि आहे न ताईं त कहिड़ी मोकिली हुई। त जॾहिं उन जो रिज़ल्ट आयो शायदि महीने ॿिनि खां पोइ, त इक़बाल तरीन साहिबु जॾहिं अनाउंस कयो त असां देरि इन करे कई आहे जो असांखे हज़ारे कहाणियूं मिलियूं। हज़ारे कहाणियुनि मां 3 कहाणी सिलेक्ट करणु वॾो मसइलो हो। असांजे जज साहिबान खे माना उन्हनि जे लाइ पढ़ण जे लाइ टाइम घुरिबो हो ऐं सिलेक्शन करणु वॾो मसइलो हो। उन्हनि हज़ारे कहाणियुनि मां असां 40 कहाणी सिलेक्ट करे जज साहिबान खे ॾिनी, त हिननि 40 मां पहिरें शॉर्ट लिस्ट कयो। हा, शॉर्ट लिस्ट करे उनखे 40 कहाणियूं जेके मिलियूं, उन्हनि मां टे जेके कहाणियूं पहिरें, ॿिए ऐं टे ते आयूं, उन्हनि जे नाले अनाउंस करण खां अॻु में उन्हनि 40 कहाणियुनि जे राइटरनि जा जॾहिं नाला वरिता त उनमें मुंहिंजो बि नालो। ज़बरदस्त। इक़बाल तरीन साहब जहिड़ो माण्हू सिलेक्शन करे त इट मीन्स त देयर इज समथिंग। हा, इक़बाल तरीन साहब त हुनजो मेज़बान हुयो, असल में पुठियां त टीम बि हुई। ऐं मूं ते जॾहिं मां इहो पंहिंजे पारां में इहे लफ़्ज़ लिखिया ऐं बेदिल मसूर साहब इहो पंहिंजे पारां मां उनखे पढ़ायो त सर मां हीअं लिखियो आहे, ऐं साईंअ जे गाइडेंस खां पोइ मां पंहिंजे पारां खे तब्दील बि कयो हो, छो जो हुन में का हिकिड़ी शइ अहिड़ी जेका मिसिंग हुई, जेका मां इमोशनल ॻाल्हि हुन सां कई पर वालदा जी डेथ जे हवाले सां, त उहा साईंअ खे ख़बर हुई ज़ाती तरह सां, हुनजो त इहो ज़िक्र हिन में तव्हां छो न कयो आहे। पोइ मां वरी उहो हुनजो ज़िक्र कयो साईं जे जेको आहे ज़ोर भरण खां पोइ। साईं जॾहिं पंहिंजे पारां पढ़ियो त चयईं त सुगंध प्रोग्राम जो ज़िक्र बि कयो अथई ऐं इक़बाल तरीन जो बि ज़िक्र कयो अथई, त इहा ख़बर थी त हिन प्रोग्राम जो प्रोड्यूसर केरु हुयो। बेदिल साहिब मूंखे ॿुधायो त हिन जो प्रोड्यूसर मां हुयुमि। सही। उनखां पोइ मां वरी उहो पंहिंजे पारां में चेंज करे ऐं साईं जो ज़िक्र कयो आहे, न त माना इहो वॾो इत्तेफ़ाक़ आहे त मां हिकिड़ी पहिरीं ॿाराणप में कहाणी लिखां थो, उहा बि बेदिल साहिब जे प्रोग्राम में शामिल थी थिए मुक़ाबले में, ऐं वरी जॾहिं मां नावल थो लिखां त उनजो नावल खे पढ़े बि साईं, पहिरियों पढ़ंदड़ बि बेदिल मसूर साहब आहे, मुआग लिखंदड़ बेदिल मसूर। इहो वॾो हसीन इत्तेफ़ाक़ आहे। सही सही, कोइंसिडेंस थी वियो। ठीकु आहे। अच्छा, इहो हिकिड़ो त पूरो कहाणीअ जो सफ़र आहे त इक़बाल तरीन जहिड़े माण्हूअ जे साम्हूं कहाणियूं गुज़रियूं, ज़ाहिर आहे जजिस साहिबान त ॿिया हुआ ऐं उन्हनि ई सिलेक्ट कयूं कहाणियूं, त इहा हिकिड़ी कामयाबु कहाणीकार जी निशानी आहे। हाणे असां वटि जेको मसइलो थियो आहे उहो इहो ई थियो आहे त जंहिं ज़िंदगीअ में का हिकु कहाणी बि न लिखी आहे, उन फ़ौरन अची नॉवल लिखियो आहे। हाणे उन सबब जे करे असां वटि पोइ जेको ट्रेश पब्लिश थिए थो, पोइ उहो असांखे फेस करिणो पए थो ऐं असां ॾिसूं था। ही इमदाद साईं जहिड़ा जेके मैच्योर माण्हू आहिनि, उहे जॾहिं इन पंहिंजी प्रमोशन खे परते रखी ऐं पंहिंजो पाण खे स्क्रीन खां परे रखी ऐं कमु कनि था, त इहो वरी असां ते फ़र्ज़ु आहे त असां हिननि माण्हुनि खे अॻियां आणियूं ऐं इहे जेके मैच्योर शयूं आहिनि उन्हनि खे असां प्रोमोट कयूं। इहो बि इमदाद साईं खां असां हाणे अॼु पुछंदासीं त हीउ जेको तव्हांजो मुकमल तौर ते हिन सॼे अदबी सफ़र खे घणो हाईलाइट न करणु आहे, इन जे पोयां कहिड़ो सबबु आहे? छा हिन जो सबबु थी सघे थो? शायदि पाण तव्हां इन में इंट्रस्ट न हूंदो, माना सेल्फ प्रोजेक्शन जो कॾहिं इंट्रस्ट न रहियो आहे। सेल्फ ग्लोरिफिकेशन कोन। मां पाण वेही किथे पाण खे पढ़ायां त मूंखे त माना यकीन कयो, जॾहिं पहिरियों दफ़ो कंहिं चयो त तव्हां अदीब आहियो त मूंखे इन ते बि हैरत थी त अच्छा मां अदीब बि आहियां। यानी मुंहिंजी पंहिंजी नेचर इहा आहे त मां पाण जे लाइ कॾहिं बि का दावा न आहे कई। तमामु वॾो लक़ब आहे न अदीब। असां वटि असां वटि जहिड़ो अदीब थियो आहे त उन लक़ब खे ख़राबु करे छॾियो आहे। त मूंखे त जॾहिं जीअं तव्हां शुरू में इंट्रोडक्शन में मूंखे शाइर बि चयो, मां पाण खे शाइर मञा ई नथो। मां जेका थोरी घणी शाइरी कई आहे उहा माना शौक़िया त कई आहे, पर उनखे इन प्रोफेशनल शाइरीअ जे ज़ुमरे में आणे सघिजे थो। न ई मां माना जेके वॾा या सुठा या कंटेम्पररी जेके शाइर आहिनि उन्हनि सां मां कंहिं बि हिसाब सां मुक़ाबिलो करे सघां थो। त माना मूंखे पंहिंजे लाइ कॾहिं बि इहो मां न आहे सोचियो त मां हीअ शइ कई आहे त हाणे हिन जो जेको आहे मूंखे माना सिलो बि मिले। अवॉर्ड बि जॾहिं मिलियो त मुंहिंजे लाइ माना परेशानी जो बाहिस हुयो त माना हेॾा राइटर हुया, 20 ड्रामा हुया सॼे साल में, ऐं हुनमें केतिरा ई अहिड़ा सीनियर नाला बि हुया जिन जेतिरी मुंहिंजी माना उमिरि हुई ओतिरो अरसे खां उहे लिखी रहिया हुआ, पर उन्हनि जे साम्हूं जॾहिं मूंखे KTN ते बेस्ट राइटर जो अवॉर्ड मिलियो त मां पाण परेशान थी वियुमि, यकीन कयो। पर हिते असां वटि त माण्हू हज़ारे रुपया ख़र्च करे भलनि भलनि होटल्स में पंहिंजी किताबनि जूं लॉन्चिस करे पाण खे सेल्फ ग्लोरिफिकेशन ऐं पंहिंजी सेल्फ प्रोजेक्शन कंदा वठनि था।
ईअं ई आहे बिल्कुलु। मूंखे जीअं हाणे कंहिं NGO वारे दोस्त चयो त तव्हांजे बुक जी नावल जी लॉन्चिंग रखंदासीं रमज़ान में जेको आहे उन्हनि ऑफर कई त यकीन कयो मूंखे माना ईअं महसूसु थियो त माना इन्हनि NGO वारनि सां जेको मुंहिंजो ज़ाती वास्तो आहे शायदि उहो उन वास्ते खे जेको आहे निभाइण लाइ त माना हाणे असांजो फर्ज़ु आहे त साईं खे प्रोजेक्शन ॾियूं। मां हुननि खे पोलाइटली रिफ्यूज़ करे छॾियो त मूंखे सुठो नथो लॻे त तव्हां मुंहिंजे बुक जी लॉन्चिंग सेरेमनी रखो, वक़्तु अचण ते ॾिसंदासीं जेकॾहिं करणी पई। सही सही आहे। हिन NGO सेक्टर में त तबाहियूं कयूं न, हिननि जो जेको आहे त मक़सदु ॿियो हूंदो आहे, कमु वरी ॿियो हूंदो आहे। बिल्कुलु मूंखे ख़ुशी थिए आहे जेकॾहिं हिन नावल जो जेको आहे को बि अदबी इदारो हिनखे ऑन करे न, लैंग्वेज अथॉरिटी आहे, असां वटि सिंधियोलॉजी आहे, असां वटि आर्काइव्स या ॿिया डिपार्टमेंट आहिनि, उहे ऑन कनि न, उहे अची चवनि न त बाबा तव्हांजी किताब जी लॉन्च असां कंदासीं। NGO सेक्टर इहो ऑनर आहे न, इहो ऑनर आहे। बाक़ी हाणे NGO सेक्टर वारा जिन सॼी उमिरि माण्हुनि जो इस्तेहसाल करे रुॻो पैसो कमायो आहे, उहे जेकॾहिं अगरि अची ऐं असांजे किताब खे को ऑनर ॾींदा, उहो ऑनर न हूंदो, उहा वरी बि एक्सप्लॉइटेशन ई हूंदी। बिल्कुलु। ऐं माना हिते थोरी वज़ाहत कयां त जंहिं NGO जे दोस्तनि मूंखे ऑफर कई हुननि जो हिकिड़ी सुठी रेपुटेशन आहे, पर मूंखे इन हिसाब सां ख़राबु पियो लॻे हुननि त सुठी रेपुटेशन आहे, पर मुंहिंजे लाइ मथां कोई ईअं सोचे आहे त साईं ॾिसो सोशल वेलफेयर में NGO सां वास्तो अथसि, इन करे हाणे पंहिंजी प्रोजेक्शन NGOs जे ज़रिए थो करे, जंहिंजे करे मां उन्हनि खे पोलाइट न तव्हां सही कयो, तव्हांजो डिसीशन बिल्कुलु ठीकु हो। ऐं असां वटि NGO सेक्टर वारा हाणे माण्हू त वरी अचे उहे गॾिया आहिनि, उन्हनि वरी PhD करे छॾियूं आहिनि, ॾिठूं त हाणे NGO सेक्टर खे डिक्लाइन आहे, PhD करे हाणे वरी प्रोफेसर थी विया आहिनि। सो उन्हनि जे उन मिज़ाज मां उहा जेका एक्सप्लॉइटेशन आहे, जेको इस्तेहसाल आहे माण्हुनि जो, असां ख़ासि करे नौजवाननि खे, उहो अञा ताईं ख़तमु कोन्हे थियो। पाण हाणे अचूं था वरी नॉवल ते, त हिन नॉवल में तव्हां जीअं तस्करो कयो त प्लॉट जेको आहे उहो फिक्शनाइज़ आहे, त ही जेका एंड आहे उहा ॾाढी घाईंदड़ आहे, माण्हू खे रुआरे विझे थी। अकबर लगारी साहिबु हिकिड़े इंग्लिश नॉवल आहे नेवर लेट मी गो, उनजो जॾहिं तनक़ीदी अभ्यास कयो त उन में उन्हनि लिखियो त हिन नॉवल जे तबाहकुन असरात मां अञा ताईं पंहिंजो पाण खे कढी न आहियां सघियो। सो जॾहिं हीअ नॉवल मूं बि ख़तमु कयो त चंद घड़ियूं मां बि हिन गुॾीअ जे किरदार मां निकिरी न सघियुमि, ऐं मूंखे बि आई ज़हन ते आई त हिन जो प्लाट जॾहिं तव्हां भई घड़ियो हूंदो त शायदि इहे किफ़ियत तव्हां सां बि तारी थी हूंदी, त तव्हां इहो ॿुधायो त इहो वाक़ई इहा वारदात गुॾीअ सां थी या इहा फिक्शनाइज़ आहे? वारदात त इहा फिक्शनाइज़ आहे, छो जो उहो कैरेक्टर त मूंखे चंद मिंटनि जे लाइ, चंद घड़ियुनि जे लाइ मिलियो, उन तो ज़िंदा जावेद हुयो, ऐं इहा अलाए केतिरा साल अॻु जी ॻाल्हि आहे, ख़बर न आहे त उन ॿारड़ीअ सां छा थियो, पर जेको ॿारु रोडनि ते बिस्कुट खपाए थो धर ततीअ में, गरम रोडनि ते पहिरें उघाड़े या राति जो जेको आहे ऑड अवर्स में, त उन ॿार जो हशर छा थी सघे थो, उहो को फिक्शन राइटर आराम सां उनजो अंदाज़ो लॻाए सघे थो। ऐं जीअं मां ॻाल्हि कई त जेको असांजो पंहिंजो तजुर्बो रहियो आहे, असां हिकिड़ी प्रिडिक्शन जे तौर ते तव्हां हुनखे, हा, इन्हनि ॿारनि जो इहो असरु थिए थो। हाणे चाइल्ड प्रोटेक्शन में मुंहिंजी पोस्टिंग हुई त असांखे हिकिड़ो अहिड़ो केस बि मिलियो जंहिंमें डिफेंस में हिकिड़ी लेडी हुई जेका माना ईअं सम्झो त नफ़्सियाती मरीज़ आहे, उनजे घर में हिकिड़ी ॿारड़ी मुलाज़िमा हुई, ऐं जॾहिं बि उन ते दौरो पवंदो हो त उन ॿारड़ी ते तशदुद कंदी। हिकिड़े ॾींहुं माना उन ते एतिरो को माना उहो शदीद क़िस्म जो दौरो पियो जो फ्राई पान में जेको गरम तेल फ्राई करे रही हुन में कुझु, उहो तेल उन नंढड़ी मुलाज़िमा ॿारड़ीअ ते हारी, ऐं उहा ॿारड़ी माना अॻियां पुठियां उनखे जथां जथां तेल लॻो, उनजो जिस्म सड़ी वियो हो। उहो केस असांखे ई डील करिणो पियो, ऐं मां चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर जेको गॾु हुयो उन सां, मां बीइंग सीनियर ऑफिसर मां पाण उहो केस डील करण ओॾे वियुमि, पर मूंखे हिमत न हुई त मां हुन ॿारड़ीअ खे ॾिसी सघां। सही। अच्छा, ईअं ई तव्हां हिन गुॾीअ जे किरदार सां जॾहिं हीअ हिन जो लाश मिले थो त उन वक़्तु बि तव्हां जेका हिन जे माउ जी कंडीशन ॾेखारी आहे उनखे तव्हां मुकमल तौर ते हिकिड़ो माना नफ़्सियाती चंद सेकंडनि में उहा थी वञे, इहो सख़्ते में आहे, सख़्ते में आहे, त इहो बि हिकिड़ो पावरफुल किरदार जी या तव्हांजी हुन ताईं इहो बि रियल आहे? इहो फिक्शन आहे, पर ज़ाहिर आहे इहो हक़ीक़त खे वेझो आहे। हिकु माउ जेका एतिरी बेहिस थी चुकी आहे जो माना हुनखे इहो अहसासु ई न आहे त मां पंहिंजी हिकिड़ी मासूम ॿारड़ी जेका तमामु वल्नरेबल माना कंडीशन में आहे, उनखे रोड ते मोकिलियां थी, ऐं उनखे जेको आहे माना
तमामु हिकिड़ी ख़तरनाक पोज़ीशन में रोज़ थी हुनखे माना विझां ऐं उन उन ॿार जो जॾहिं लास्ट हालांकि हुनखे उहो जेको कैरेक्टर आहे ॿियो ज़रीन जो जेका NGO जी हिकिड़ी माना सरबराह आहे उहा ज़रीन जेका मैडम आहे जंहिं वटि उहो कमु थी करे पाण बि त कमु करे थी न उहा कंहिं घर में डोमेस्टिक लेबर बि करे थी ईअं न आहे त पाण आराम थी करे ऐं उहो धीउ खां पोरियो थी कराए पाण बि उहो कमु थी करे ऐं धीउ बि हुनजी पोरियो थी करे तॾहिं माना हुनजे घर में चुल्ह थी ॿरे त उनखे उहा रियलाइज़ कराईंदी थी रहे उहा मैडम त तूं पंहिंजे ॿारड़ीअ खे पढ़ाए स्कूल में पढ़ाएसि ऐं जेको आहे हिन खां इहो पोरियो न कराए त उहो गुरबत जे हथां मजबूर आहे उन्हनि जे सम्झाइण जे बावजूदि उहो सम्झे बि अथी त मां ग़लति थी कयां पर उहो कंटिन्यू करे थी ॻाल्हि पर जॾहिं ट्रेजिडी थिए थी हुन ॿार सां एतिरी ज़्यादती थिए थी जो हुनखे सेक्शुअली अब्यूज़ करे ऐं हुनखे जेको आहे उनमें जेको आहे उनजी डेथ बॉडी थी हुनखे मिले त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिकु माउ जी खणी केॾी बि उहा बेस हुजे गुरबत जे करे उहा सफ़ा पंहिंजा सेंसिस ख़तमु करे चुकी हुजे पर हुनखे जॾहिं पंहिंजे मासूम ॿारड़ीअ जो लाश मिलंदो सो बि अब्यूज़ थियल त हुनजी छा कंडीशन थी सघे सही इहो हिकिड़ी पाड़े वारी औरत जे हथां तव्हां चवरायो था हिकिड़ो डायलॉग त इहो हाणे हीअ वेठी नाटक थी करे ऐं पाण ई मोकिलींदी हुई नंढड़ीअ खे राति ताईं बिस्किट खापाइण जे लाइ बिल्कुलु इहो तव्हांजो आहे हुन में डायलॉग अच्छा ॿियो जेको गुॾीअ जे पीउ जो किरदारु आहे मजूअ जो किरदारु उहो नशे ई त ॾेखारियो वियो आहे पर हुनजे किरदार खे तव्हां एतिरो जल्दी मारे छॾियो था ऐं उहो पोइ बाद में किथे वरी नज़र ई नथो अचे ऐं हुनजी एतिरी एब्सेंस आहे जो प्रेज़ेंस तमामु थोरी नज़र अचे थी सॼे नॉवल में उनजे पोयां कहिड़ो कारण आहे हिनजे पोयां मुंहिंजे ख़्याल में को कारण न आहे हीरोइनी जेके हूंदा आहिनि जेके असां रियल लाइफ में बि ॾिठा आहिनि उन्हनि जी लाइफ थोरी हूंदी आहे हीरोइन उन्हनि खे एतिरो ख़तमु करे छॾींदी आहे जो उहे नंढी उमिरि में ई माना उन्हनि जो मौत थी वेंदो आहे या त कंहिं रोड ते मुआ पिया हूंदा आहिनि या कंहिं पुल जे हेठां जेको आहे हुनजी डेथ बॉडी मिलंदी आहे मां पाण ॾिठा आहिनि अहिड़ा केतिरा ई कैरेक्टर जेके हीरोइनी हुया ऐं अर्ली एज में हुननि जी डेथ थी वई त शायदि इहो ई सबबु हूंदो सही मतिलबु हो जेको नशे में घणो इन्वॉल्व हो हा त उहो उन सबब जे करे जो माना हो मां उन में ज़ाहिर कयो आहे त जॾहिं माना मींहुं थो वसे शदीद त हो नशे में पुल जे हेठां वेठा आहिनि ऐं पुल जे हेठां पाणी तमामु घणो अची थो वञे उन्हनि खे माना नशे जे करे एतिरो ख़बर ई नथी पवे त को ऐं उहो पोइ गुॾी वरी माण्हुनि खे ॿुधाए पई त मुंहिंजो पीउ ॿुॾी मरी वियो हा त पाण ई उहा ॿुधाए थी अच्छा ॿियो हिन में तव्हांजो बरसाति सां जेका आहे मूंखे उहा नज़र आई त रग़बत तमामु घणी आहे शायदि जॾहिं गुॾीअ सां ज़्यादती थिए थी त कंहिं हंधि ताईं तव्हां इहो शायदि लिखियो आहे त जॾहिं कंहिं बि इंसान सां ज़्यादती थिए थी त आसमान बि रोई पवे थो कुदरत बि ईअं रोई पवे थी नाजाइज़ीअ ते त इहो वाक़ई तव्हांजी बरसाति सां एॾी रग़बत हुई या इहे तव्हां सीन ऐं तव्हां इहे मंज़र नगारी करण लाइ इहे घड़िया ज़ाहिर आहे बारिश सां कहिड़ो सेंसिटिव माण्हू हूंदो जंहिंजो लगाव न हूंदो मींहुं बारिश जेको आहे मींहुं पवण खां पोइ जेका वरी मिटीअ में जेका ख़ुशबू थींदी आहे या जेको असां नंढे हूंदे मींहं में भिजंदा हुआसीं पिसंदा हुआसीं ऐं डुकंदा हुआसीं इहो हर कंहिं जे माना चाइल्डहुड मेमोरीज़ में उहे मींहं जूं यादूं आहिनि ऐं गजगोड़ जो जॾहिं ज़िक्र अचे थो त गजगोड़ एतिरो तेज़ हो जो जॾहिं हू छोकिरा हुनखे खणी वञनि था बाइक ते त हुन में तव्हां लिखो था त उहो आवाज़ हुनजा दॿिजी था वञनि गजगोड़ में त इहा कहिड़ी मंज़र नगारी कमाल जी आहे बसि इहो तव्हांजे शायदि ॾिसण जो कमाल ब्यूटी लाइज इन द आइज़ ऑफ बिहोल्डर एग्ज़ैक्टली ठीकु आहे अच्छा इमदाद साईं ॿियो हाणे पाण चऊं था थोरो हिकिड़ो सिंधी अदब ते हिकिड़ी जेका आहे न मजमूई सूरत हाल ऐं जेका मजमूई नाविल जीअं त तव्हां लिखियो आहे त नाविल वारे पासे ते अचूं था त हिन वक़्तु ज़रूरु तव्हां बि पढ़ंदा हूंदो तव्हांजे अॻियां असांजी उमिरि जेतिरा असां खां वॾी उमिरि जा माण्हू जेके लिखनि था अॼो कोई जेको 21वीं सदीअ में जेको लेखक आहे उहो कीअं था ॾिसो तव्हां त उहो जेको नाविल लिखे पियो उहो कहिड़े क़िस्म जो आहे मां बदकिस्मतीअ सां मौजूदा दौर जा जेके बि नाविल आहिनि पहिरियां त घटि पढ़िया आहिनि ऐं जे पढ़िया आहिनि त माना पूरा न करे सघियो आहियां शायदि या त उन्हनि में गिरफ़्ट न आहे या त जेको हिन दौर जो नाविल निगार आहे आहियां त मां बि हिन ई दौर जो छो जो मुंहिंजो सीनियर आहियां मां मुंहिंजो लिखण जो जेको सफ़र आहे उन हिसाब सां मां सीनियर आहियां भले नाविल खणी हिन वक़्तु आयो आहे त माना मूंखे मायूसी थी थिए उहो मोस्टली जेको नाविल हाणे लिखियो थो वञे सिंधी नाविल ख़ासि तौर ते लिखियो थो वञे उन मां मायूसी थी थिए हिन दौर में बि तव्हां ॾिसो अंग्रेज़ी जो नाविल मां जीअं
तव्हां अकबर लिगारी साहब जे प्रोग्राम में हुन जो ज़िक्र कयो आहे 40 रूल्स ऑफ लव। त मां जॾहिं उहो नावल 2-3 साल अॻु जी ॻाल्हि आहे त मां पढ़ियुमि त मां उन 2-3 ॾींहं या 2-3 महीना शायदि उन असर में एतिरो हुयो, उनजे सहर में एतिरो मां गुम हुयुमि जो माना मूंखे ईअं पियो महसूसु थिए त मां या त शम्स तबरेज़ ऐं रूमीअ जे दौर में हली वियो आहियां या इला वारे दौर में बि आहियां, ऐं इहे ॿई दौर ॻंढिजनि कीअं था, उहे नावल में था ॻंढिजनि। ऐं उहा एतिरी मूंखे उन इंस्पिरेशन ॾिनी नावल जो ख़ुदि मां पाण हिकिड़ो माना नावल जो आइडिया जंहिं ते मां अञा कमु करे रहियो आहियां, अञा लिखी न सघियो आहियां, पर उन ते मां जेको तव्हांखे ॿुधायो त रेडियो पाकिस्तान ते जेको ड्रामो हलियो आहे उहा ई इंस्पिरेशन आहे जेका 40 रूल्स ऑफ लव्स जी आहे। त उन में माना नावल में नावल आहे त जेको मां स्टोरी विद इन स्टोरी आहे त तरके मोहब्बत जेको मुंहिंजो रेडियो पाकिस्तान ते ड्रामो अची चुको आहे, इहो बि ईअं ई माना हिकिड़ी इंस्पिरेशन आहे जंहिंमें नावल में नावल आहे। अच्छा, हिन में बि इहा हिकिड़ी ख़ासियत आहे तव्हांजी, जीअं हाणे तव्हां 40 रूल्स ऑफ लव जो ज़िक्र कयो न, त हाणे हू जीअं हुन में एला जो कैरेक्टर आहे उहो ईमेल जे ज़रिए हुनखे मिलनि में उहो कहाणी अॻिते हलाए थी, ऐं वरी हिकिड़ी जेको आहे 18वीं सदी वारो किसो वरी हुनखे 20वीं सेंचुरी सां उहो ॻंढे थी। तव्हांजो हिन नॉवल में जेको बिस्कुट नॉवल आहे हिन में हिकिड़ी शइ इहा आहे त तव्हां जेका सीरीज़ ऑफ इवेंट्स आहे उहा एक्ज़ैक्टली सेम आहे। हाणे जेका वारदात जॾहिं बारिश पवे थी गुॾीअ सां आहे उहा ई वरी तव्हां ॾेखारियो था त हुते ज़रीन सां बि आहे, उहा ई वरी सायरा ऐं आमिर सां बि आहे। त इहो सीरीज़ ऑफ इवेंट्स तव्हां इहा सभिनीनि सां इहा साॻी रखो था। हा, हिन में ज़ाहिर आहे हाणे जॾहिं इहे जेके बि कैरेक्टर्स आहिनि, जेकॾहिं NGO जी अॻुवाण आहे या जेके NGO में कमु कनि था या गुॾी आहे, इन्हनि टिनी जो मां जेको स्ट्रॉन्ग हिकिड़ो कनेक्शन रखियो आहे नावल में। त पोइ इहो कीअं पियो थी सघे त हिकिड़े कैरेक्टर जे लाइ त मींहुं वसी रहियो आहे ऐं ॿियो वरी हुन खां परे हुजे, जॾहिं इंटरलिंक्ड आहिनि। मींहुं वसी रहियो आहे, नकादे लाइ तव्हां जॻह छॾियो आहे, हिकिड़ो ई शहर आहे, मींहुं वसी रहियो आहे, उहो ई मींहुं जेको आहे उन कची आबादीअ में वसी रहियो आहे, उनजो जेको थोरो घणो रस्तो बचियल हो उहो बि बंदि थी वियो आहे, छो जो कची आबादी हेठाहीं वारे इलाइक़े में आहे, उते जॾहिं बि मींहुं पवंदो आहे त उन्हनि जो जेको पके रोड ते रस्तो थो अचे उहो बंदि थी वेंदो आहे। उहो ई मींहुं जेको आहे मैडम ज़रीन बि वसी रहियो आहे, पर उहो बंगले मां शीशे मां एंजॉय बि करे रही आहे ऐं पंहिंजे तन्हाईअ खे बि महसूसु करे रही आहे, ऐं उन माण्हूअ खे बि यादि करे रही आहे जेको हुन सां गॾिजी मींहं में एंजॉय कंदो। हाणे मींहुं जेको वसे थो उन में उहो हुन सां गॾु न आहे। ऐं उहो ई मींहुं वरी जॾहिं सायरा ऐं आमिर हिक ॿिए सां फ़ोन ते ॻाल्हाइनि था त माना उन्हनि जो वरी उहो रोमांस वरी उन हवाले सां थो हले। त मींहुं त सभिनी कैरेक्टर्स जे लाइ हिक ई वक़्तु हिक ई शइ यूनिवर्सल आहे। सही त इहो ई हिकिड़े कामयाबु नॉवलिस्ट जी निशानी आहे त उहो नकाद लाइ का बि जॻह स्पेस न आहे छॾींदो। ऐं हाणे जॾहिं मां हिनखे रिव्यू में आणींदुसि त ज़रूरु उहे कुझु शयूं आहिनि जेके वरी उहे रिव्यू में लिखंदासीं। अच्छा, ॿी जेका मूंखे थोरी हिकिड़ी ॻाल्हि लॻी नॉवल में थोरो कमज़ोर पासो, उहो थोरो हाणे इमदाद साईं आहिनि मौजूदु आहिनि त उहो तव्हांजे ज़रिए उहो पुछी वठंदासीं। हाणे ही पहिरीं मां कुझु लाइन्स हिन नॉवल मां पढ़ां थो ऐं पोइ वरी इमदाद साईं खां हिन ते वरी हिकिड़ी मुदलिल राय वठंदासीं। त आई माइट बी रॉन्ग, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो नज़रियो आहे या पंहिंजी ॾिसण जी अखि आहे त उहो इमदाद साईं हुनखे वरी कीअं ॾिसनि था। ऐं जीअं त लिखियलु आहे त अकाउंट खोलण लाइ मुख़्तलिफ़ ज़रूरी घुरिजूं पूरियूं करण जे बहाने सां खेसि बार बार पंहिंजे बैंक घुराईंदो हो ऐं हरूभरू हिनखे पंहिंजे चैम्बर में विहारे छॾींदो हो। ज़रीन बि काफ़ी वक़्त ताईं इहो सम्झंदी रही त बैंकुनि में NGOs जा अकाउंट खोलण जे हवाले सां सख़्तु कार्रवाई शायदि क़ानूनी घुरिजूं पूरियूं करण लाइ कई पई वञे, पर हिकु दफ़े जॾहिं ज़रीन पंहिंजे हिकु दोस्त राबिया खे बि पाण सां गॾु वठी वई त हिन मक़सूद जी नज़रुनि में ज़रीन लाइ लिकल प्यारु ॾिसी ज़रीन खे ठूठ हणंदे चयो त ज़रीन तुंहिंजो अकाउंट हिन बैंक में खुले न खुले, पर हिन शख़्स जे दिलि में कॾो को अकाउंट खुली चुको आहे। हाणे हिकिड़ी थोरी अनरियलिस्टिक पर्सपेक्टिव आहे। औरत जे अखि में कुदरत हिकु ॾाढी सलाहियत ॾिनी आहे त उहो मर्द जे पहिरीं नज़रुनि सां जंहिं नज़रुनि सां उहो ॾिसंदो आहे त उहा इन मां अंदाज़ो लॻाए वठंदी आहे त ही हिन जो जेका आहे उहा कहिड़े हुन पर्सपेक्टिव खां राय आहिनि। त हिन में जेको ही बार बार घुराइण वारो आहे ऐं हीअ जेका ॻाल्हि आहे उहा इमदाद साईं ॿुधाइनि त इहो केतिरी इहा ॻाल्हि सही आहे। माना तव्हां चओ था त इन में ज़रीन ग़लति आहे या ज़रीन जे किरदार खे कमज़ोर करे पेश कयो, उहो सम्झी नथी सघे। अच्छा,
न असल में सम्झी न सघण वारी ॻाल्हि बि न आहे। हिते ईअं आहे त जीअं सपोर्टिंग कैरेक्टर्स हूंदा आहिनि उहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मेन कैरेक्टर्स पंहिंजी हिकिड़ी इनोसेंस ॾेखारींदा आहिनि, सम्झण जे बावजूदि बि न सम्झंदा आहिनि। सही फर्ज़ कयो हीरोइन आहे, उहा ॾिसे थी त हे हीरो जेको आहे मुंहिंजे मथां सफ़ा चढ़ियो आहे, पर तव्हां ॾिसंदा आहियो त मोस्टली इहो ॾेखारींदा आहिनि उनखे सहेली ॿुधाईंदा हे तुंहिंजे लाइ दीवानो आहे, तूं सम्झे छो नथी। सपोर्टिंग कैरेक्टर्स जो रोल इहो हुन राइटर खे इन लाइ ज़रूरत पवंदी आहे त कॾहिं कॾहिं मेन कैरेक्टर खे थोरो इनोसेंस में ॾेखारिबो आहे, ऐं ज़रीन जी इनोसेंस तव्हां ॾिसो त पोइ उहा अॻिते बि ज़ाहिर थी थिए त उहो हुनजे बेवफ़ाई जो शिकार बि थिए थी। हा, त बाय नेचर उहा हिकिड़ी मासूम दिलि वारी औरत आहे, जंहिंजे करे थी सघे थो उहो सम्झण जे बावजूदि बि न सम्झी रही हुजे, पर उहो जेका हुनजी सहेली आहे उन जी नज़र तेज़ आहे, उहा हुनखे अलर्ट थी करे त हे अकाउंट खोलण जूं जेके फॉर्मेलिटीज़ आहिनि इहे सभु बहाना आहिनि। सही। अच्छा, जीअं त शुरू में ई मूं ॿुधायो त इमदाद साईं शाइर बि सुठा आहिनि, पर हू पाण इन शइ खे अलाए छो सम्झनि था त मां शाइर सुठो पाण खे नथो सम्झां। हाणे हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत लाइन्स आहिनि, टुटी टुटी जुड़ी त ॾिस, ऐं हाणे इहे इमदाद साईं खां पुछंदा त इहो उस्ताद बुखारीअ सां मनसूब कयूं वेंदियूं आहिनि इहे लाइन्स, पर असल इन्हनि जो जेको शाइर आहे उहो अॼु हिन हमसरीअ जे तवसुत सां इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त इन्हनि सिटुनि जो जेको असल शाइर आहे उहो इमदाद चना साहिबु आहे। सो हाणे वधीक इहे जेके पूरी लाइन्स आहिनि टुटी टुटी जुड़ी त ॾिस, इहो अॻिते इमदाद साईं ॿुधाईंदा पंहिंजे नज़्म। इहा वाक़ई हक़ीक़त आहे त इहो मुंहिंजो गज़ल तक़रीबन 2019 या 20 में मां फेसबुक ते शेयर कयो, ऐं उन खां पोइ फेसबुक तां ज़ाहिर कॉपी पेस्ट करे माण्हू ॾाढो जेको आहे देरी नथा कनि, ऐं कॾहिं कॾहिं त शाइर जो नालो बि न लिखनि विदाउट ऑथेंटिकेशन। हा, विदाउट एनी ऑथेंटिकेशन जेको आहे उहा शइ फैलिजी थी वञे। उस्ताद बुखारी जे हवाले सां हिकिड़ो पेज फेसबुक ते तमामु घणो माना हुनजा हज़ारे शायदि फॉलोअर्स आहिनि, उहो हली रहियो आहे। हे मूं वारी शाइरी खणी उन ते ॾिनी वई उस्ताद बुखारी जे नाले सां, उतां वायरल थी वई उस्ताद बुखारी जे नाले सां, त माना मां वज़ाहतूं करे करे थकिजी पियुमि, पर माना न उन पेज वारनि एडमिन खे मां लिखियो त तव्हां उस्ताद बुखारी जहिड़े हिकिड़ी वॾी शाइर सां बि ज़्यादती करे रहिया आहियो, जो उहो पाण मरहूम आहे, उहो पंहिंजी वज़ाहत बि नथो करे सघे त मुंहिंजो गज़ल न आहे, पर जंहिंजो गज़ल आहे उहो त जीअरो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त हीअ मुंहिंजी तकलीफ़ आहे, मां आहे सबूत तव्हांखे ॾियां थो, उनजे बावजूदि तव्हां जेको आहे न उनजी करेक्शन था कयो ऐं कंटिन्यू था कयो। उन पेज जे करे, उन पेज जो वरी एॾी सुठी रेपुटेशन आहे, उस्ताद बुखारी पेज आहे, उन पेज जे करे उहा एतिरो फैलिजी वई शाइरी उस्ताद बुखारी जे नाले सां, जो माहिन हिसबाणी सां मुंहिंजो KTN ते तमामु माना मैडम माहिन हिसबाणी जो ॿुधो उन्हनि बि उस्ताद बुखारी सां मनसूब कई। जॾहिं मूंखे कंहिं दोस्त उनजी वीडियो मोकिली त माहिन तो वारी शाइरी जेको आहे न उस्ताद बुखारी जे नाले सां पढ़ी आहे, पोइ मूंखे अञा वधीक शॉक लॻो त हाणे माना जेको मुंहिंजो सर्किल आहे उन्हनि बि इनखे उस्ताद बुखारी जी शाइरी मञणु शुरू कयो। मां माहिन ॾे मैसेज कयो, कैनेडा में रहंदी आहे, उनखे मैसेज कयो ऐं उते फेसबुक ते जिते शेयर थियल हुई उते बि मां पंहिंजो माना प्रोटेस्ट रिकॉर्ड करायो, पर माहिन खां को रिस्पॉन्स न पियो मिले। पोइ कुझु महीननि खां पोइ माहिन जी कॉल आई ऐं चई दादा मूंखां वॾी ग़लती थी वई आहे, मां माज़रत थी कयां, जो माना मूंखां तव्हां सां अणॼाणाईअ में इहा ज़्यादती थी वई आहे, हाणे हिन जो मां अज़ालो ईअं कंदमि त मां वरी ॿीहर रिकॉर्ड कंदमि ऐं वज़ाहत सां रिकॉर्ड कंदमि त हीअ मूंखां ग़लती थी आहे, हुन उहा पंहिंजी ग़लती मञी बि आहे, ऐं उहा शाइरी जेको आहे टिकटॉक ते पंहिंजे अकाउंट में ऐं जेको आहे मुंहिंजे अकाउंट फेसबुक अकाउंट ते बि शेयर थी चुकी आहे। ऐं मां इहो पूरो ॿुधायो गज़ल त हिन असांजे हमसरी जे ज़रिए तवसुत सां इहो सभिनी खे ख़बर पए त इहो पूरो जेको तव्हांजो गज़ल आहे इहो कीअं आहे, पढ़ी ॿुधायो त आईंदा वरी कॾहिं बि को बि तव्हांजे हिन गज़ल खे उस्ताद बुखारी सां मनसूब न करे, हर कोई चए त इहो इमदाद चना जो आहे। मां गज़ल ॿुधाइण खां अॻु में इन्हनि सिटुनि जी जेको माना हिन में शुरूअ में आहे टुटी टुटी जुड़ी त ॾिस, ज़िंदगी ॾे मुड़ी त ॾिस, इन जो थोरो बैकग्राउंड बि ॿुधायांव। इहो सिटूं मूंखे ज़हन में आयूं जॾहिं मकली क़ब्रिस्तान असां घुमी रहिया हुआसीं, ऐं मकली क़ब्रिस्तान जी जेका ड्रेग आहे उहा केतिरी आहे जो तव्हां नामुमकिन आहे सॼो घुमी सघो। मां पंहिंजे सोशल वेलफेयर जी टीम सां उते घुमी रहियो हुउमि ऐं उते ॾाढी असां फोटोग्राफी बि कईसीं, ऐं उते मूंखे ज़हन में आयो त केॾा वॾा वॾा बादशाह उन्हनि जा जेके मक़बरा ॾिसूं पिया, ऐं उहे कीअं हिते माना मिटी लॻा पिया आहिनि, पर उन जूं यादगारुनि जे मथां वारियूं माना क़ब्रुनि जे मथां वरी एॾा शानदार जेको आहे मक़बरा ठहिया पिया आहिनि। उते मकली क़ब्रिस्तान में मूंखे 2 सिटूं आयूं ज़हन में, ऐं मां 2 सिटूं उहे फेसबुक ते
मकलीअ जे पंहिंजे फोटो सां कंहिं माना मां मक़बरे जे सां गॾु बीठो आहियां ऐं हुते मां 2 सिटूं उहे शेयर कयूं। गज़ल उन खां पोइ मां कंप्लीट कयो हो, पर पहिरियों वारी जेके सिटूं उनजो उहो मकलीअ जो ख़्याल मिली वियो, बाक़ी हाणे ख़्याल उतां मिली वियो। पोइ उन ख़्याल मिलण खां पोइ मां सोचियो त हिन गज़ल खे पूरो छो न कजे, ऐं जॾहिं पूरो कयो त उहो उस्ताद बुखारी जो थी वियो। गज़ल मां ॿुधायां थो तव्हांखे हिते। टुटी टुटी जुड़ी त ॾिस, ज़िंदगीअ ॾे मुड़ी त ॾिस, टुटी टुटी जुड़ी त ॾिस, ज़िंदगीअ ॾे मुड़ी त ॾिस, हज़ार लख किरोड़ छॾ, बणिजी कॾहिं बुड़ी त ॾिस, मिलण बि हू आयो कॾहिं, मिलण बि हू आयो कॾहिं, मौत जी घड़ी त ॾिस, विढ़ण में आहे छा रखियो, विढ़ण में आहे छा रखियो, अना खे छॾ मुड़ी त ॾिस, टुटी टुटी जुड़ी त ॾिस, ज़िंदगीअ ॾे मुड़ी त ॾिस। वाह, उम्मीद त अवां सभिनि खे असांजी हीअ हमसरी अदबी निशस्त पसंदि आई हूंदी। इमदाद चना साहब जा तमामु घणा थोराइता आहियूं त हुननि पंहिंजे मसरूफ़ तरीन वक़्त मां असां लाइ वक़्तु कढियो। सो हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए किताब सां, कंहिं ॿिए महिमान सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।